आवाज में भलीकार माया गजाला आबड़ो ऐं नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। मौलाना फजल रहमान की सदारत हेठ PDM जो सरबराही इजलास इस्लामाबाद में जारी। इजलास में हुकूमत मुखालिफ तहरीक के ईंदड़ मरहलन ते इस्तलाह मशवरा कया पिया वञनि। खिते जी बदिलजंदड़ सूरत-हाल ऐं अफगानिस्तान जे बिगड़जंदड़ सूरत-हाल ते अपोज़िशन जी गॾियल हिकमत अमली ते गौर। इजलास में शहबाज शरीफ, शाहिद खाकन अब्बासी, महमूद खान अचकज़ई, साजिद मीर, अकरम दुरानी, आफ्ताब शेरपाऊ, अवैस नूरानी ऐं ॿिया शरीक नवाज शरीफ, मरियम नवाज़ ऐं हसन इकबाल वीडियो लिंक वसीले इजलास में शिरकत करे रहिया आहिनि। ईंदड़ 4 खां 6 महीना इंतहाई अहम आहिनि। अपोज़िशन कुछ भी करे वज़ीर आज़म इमरान खान 5 साल पूरा कंदो। नवाज शरीफ जो पासपोर्ट 16 फरवरी ते ख़त्म थी चुको। कोशिश कंदुसि त 9 ऐं 10 मुहर्रम हराम ते चइनी सूबनि जो दौरो करियां। नूर मक़दम केस जे जवाबदारनि जा नाला ICL में विझी छॾिया आहिनि। पाकिस्तान जी ज़मीन कंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमाल थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियो। पाकिस्तान ऐं इराक वापार, तवानाई ऐं मज़हबी सियाहत खे हथी वठण ते इतफ़ाक़ करे वरितो। पढ़ई वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पाकिस्तान ऐं इराक में सुठा नाता क़ाइमु आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में मज़हबी सियाहत जा वसी मौक़िया मौजूदु आहिनि। इराक़ी वज़ीर सां वापार, तवानाई ऐं मज़हबी सियाहत ते ॻाल्हि ॿोल थी। इराक़ी वज़ीर सां वापार, तवानाई ऐं मज़हबी सियाहत ते ॻाल्हि ॿोल थी आहे। पढ़ई वज़ीर शाह महमूद कुरैशी जी इराक़ी मनसब सां मुलाक़ात खां पोइ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। अफगान सदर अशरफ गनी आर्मी चीफ अब्दुल वली अहमदज़ई खे बिना देर उहदे तां बरतरफ़ करे छॾियो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के हैक नथो करे सघिजे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इंटरनेट सां ॻंढियल नाहे। EVM में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली नथी करे सघिजे। धांधली रोकण जो ज़रियो EVM ई आहे। साइंस एंड टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हायो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि जी इबादत गाहुनि ते हमला बर्दाश्त जोगा नाहिनि। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे दौर में अक़लियती वधीक ग़ैर महफ़ूज़ आहिनि। दहशतगर्दनि लाइ नरम रवैये खे बि बर्दाश्त नथो करे सघिजे। मज़हब जी बुनियाद ते कानून जे इस्तेमाल खे रोकणो पवंदो। ऐं सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में खबे गुम कयल नौजवान सर्वे चिनवाणी की बाज़ियाबी लाइ SSP जामशोर के 15 ॾींहनि जे लाइ JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। केस जी ॿुधणी दौरान DSP शबीर सरकी, SHO जामशोरो समेत ॿिया अमलदार अदालत में पेश थिया।